जय झूलेलाल। सत्व, रजस, तमस ये टे असांजा स्वभाव आहिनि। असांजा माना असां मां हिक हिक जा इहे टे स्वभाव आहिनि। कंहिंमें सत्व वधीक आहे, रजस तमस घटि आहे। कंहिंमें रजस वधीक आहे, सत्व तमस घटि आहे। कंहिंमें तमस वधीक आहे, सत्व रजस घटि आहे। पर सत्व रजस तमस जा बिलियंस ऑफ परमिटेशन कॉम्बिनेशन थींदा त बिलियंस ऑफ इंसान तयारु थींदा। ऐं प्रकृतिअ में जेका बि शइ आहे, जेको बि प्राणी आहे, सभिनी में इहे टे गुण आहिनि। इहे प्रकृतिअ जा गुण आहिनि। जॾहिं असां पैदा थियासीं इंस्टेंटली इहे टे गुण असांखे लागू थी विया। असां ॾिठोसीं सत्व माना शांत स्वभाव, हमेशह सत्संग में रहण वारो, परमात्मा जी यादगिरी, जंहिंजी बुद्धि तीक्ष्ण आहे। हू कमु वधीक न कंदो पर उनजो कमु थी वेंदो फटाफट। तव्हांखे ख़बर न पवंदी अॼु कॾहिं कयईं, पर कमु थी वियुसि। रजस माना पैशनेट, ख़ाली दौड़ींदो, पैसो कमाईंदो, सोन जा बंगला ठाहींदो, गाॾियूं वठंदो, पर हमेशह एजिटेटेड। हुनखे महिनत सां कमाईंदो आहे पर महिनत करणी पवंदी अथसि। उनजी महिनत ॾिसण में ईंदी आहे। हू ॾेखाव बि वधीक कंदो आहे। ऐं तमस वारे खे कुझु मिलंदो बि न आहे, हू कुझु कोशिशि बि न कंदो आहे। ही इज़ बॉर्न एंड ही डाइज़। इहे टू इम्पॉर्टेंट इवेंट्स आहिनि उन्हनि जी लाइफ में। त ही टे गुण असां में आहिनि। जीअं असांखे शाम जो तमस हिकदमि उभरिजी ईंदो आहे। केतिरो बि सात्विक संत हुजे, महात्मा हुजे, तॾहिं बि शाम जे वक़्तु आफ्टर सनडाउन उनजो तमस उभरिजी ईंदो। पोइ हू छा कंदा आहिनि, ऊंदहि करे सुम्ही पवंदा आहिनि। ऐं उन्हनि जो सत्व स्ट्रॉन्ग हूंदो आहे त 4 बजे, 3:30, पौणे 4 बजे उनखे जाग अची वेंदी आहे। सो दे गेट अप एंड डू देयर मेडिटेशन। ध्यान में वेहंदा, अकेले में वेहंदा, प्लानिंग कंदा, थिंकिंग कंदा, रिसर्च कंदा। असांजी जेका बुद्धि हूंदी आहे इहा सात्विक पीरियड में एक्टिव हूंदी आहे। मन जेको हूंदो आहे उहो डे टाइम माना राजसिक पीरियड में एक्टिव हूंदो आहे। ऐं जेके इंद्रियूं आहिनि, शरीर आहे, इहो तामसिक पीरियड में एक्टिव हूंदो आहे। त शरीर तमस जे साइड में वेंदो, इंद्रियूं तमस जे साइड में वेंदियूं। इन्हनि खे इंटेलिजेंस खपे। मन जेको आहे उहो पैशंस जे तरफ़ां वेंदो, ऐं बुद्धि जेका आहे ई सात्विक जेके बि शयूं आहिनि उन जे तरफ़ां वेंदो। जंहिंजी बुद्धि तीक्ष्ण आहे उनजो खाधो पीतो, रहण सहण सिंपल हूंदो पर इफेक्टिव हूंदो। उनखे ॾिसी करे ॿियनि खे प्रेरणा मिलंदी, अरे मां बि ईअं जीवन, हैप्पी लाइफ आई शुड एक्सपीरियंस। पर हे टे प्रकृति आहिनि, माना मन, बुद्धि ऐं शरीर, इंद्रियूं, इहे प्रकृतिअ जा हिस्सा आहिनि। हिन खां परे, हिन खां अलॻि असां आहियूं। असांजी आत्मा आहे जेका ॿियो कुझु न आहे, त परमात्मा जो ई हिकु अंश आहे। उनखे चवंदा आहिनि पुरुष। प्रकृति ऐं पुरुष। पुरुष तव्हां ॾिसी कोन सघंदव। तव्हां हिन अखियुनि सां सभु कुझु ॾिसी सघंदव, ही अखियूं न ॾिसी सघंदव। ॾिसी सघंदव, तव्हां कोशिशि कयो, मिरर में न, लाइव। हिन अखियुनि सां तव्हां ॿियो सभु कुझु ॾिसी तीअं ई परमात्मा असां सभु कुझु हलाए थो, पर जेको हू हलाए थो उहे जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे प्रोड्यूसर खे रिकग्नाइज़ कोन करे सघंदा। असां प्रोड्यूस्ड आहियूं। असांजो प्रोड्यूसर्स खे असां रिकग्नाइज़ न करे सघंदा। जेके प्रोड्यूस थिया आहिनि, ई शरीर, मन, बुद्धि, इहे तयारु थिया आहिनि, इहे उन ताईं न पहुची सघंदा। पर जॾहिं असां इन्हनि खे निगेट कयूं त पोइ जेको बचंदो, तव्हां शरीर कढी छॾियो पासे में, मन कढी छॾियो पासे में, बुद्धि कढी छॾियो पासे में, जेको बचंदो उहो आहे। तव्हां सत्व पासे कयो, रजस पासे कयो, तमस पासे कयो,
त हू आहे। छो? हू कीअं आहे? छाकाणि उहो ई पियो थो हलाए। पंहिंजो पाण प्रकृतीअ में कीअं हलचल थींदी मूंखे ॿुधायो। असां हलूं था, रिमोट कंट्रोल कंहिंजे हथ में असांखे ख़बर न आहे, पर असांखे एनर्जी किथां थी मिले असांखे ख़बर न आहे, पर दैट इज़ एनर्जी सोर्स। तव्हां सभु बल्ब कढी छॾियो घर मां, सभु पंखा कढी छॾियो, सभु हीटर्स कढी छॾियो, सभु कूलर्स छा बचंदो? तव्हां चवंदो कुझु न बचंदो। ईअं न आहे। हिननि खे हलाइण वारी बिजली बचंदी, उहा आहे। ऐं जेका बिजली तव्हांजे घर में आहे उहा ई बिजली मुंहिंजे घर में आहे, उहा ई बिजली एवरीवेयर आहे, उहा ई एनर्जी सभिनी जॻह ते आहे। एनर्जी कैन नाइदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड। ई साइंस जो रूल आहे, थर्मोडायनेमिक्स। उहो ख़ाली ट्रांसफॉर्म थींदी आहे। इट कैन चेंज इट्स फॉर्म, दैट्स ऑल। त असांखे रिकग्नाइज़ करिणो आहे त असां हुन जा हिसा आहियूं। ही गुण असांजा एक्वायर्ड आहिनि। जीअं शरीर आहे, इन जा गुण आहिनि। ही उमिरि में वधंदो, हिन खे बीमारियूं ईंदियूं, ही ॿुढो थींदो ऐं ही मरंदो। जॾहिं असां चयोसीं असांखे शरीर खपे, त पहिरीं कंडीशन हुई बाबा ही बीमार थींदो, ॿुढो थींदो, मरंदो। तोखे क़बूल आहे? हा क़बूल आहे। उन में छा आहे? शरीर मां वठंदुसि, मरंदो, उन में छा आहे? असां आयासीं, पर हाणे असां छा थी पिया आहियूं? शरीर सां अटैच थी पिया आहियूं, असां गुणनि सां अटैच थी विया आहियूं ऐं भुलिजी विया आहियूं वाइदो। वी आर इन्वॉल्व इन टू द गुनास बिकॉज वी आर इन्वॉल्व। तव्हां ॿ ॻाल्हियूं हिकु टाइम ते न करे सघंदव। तव्हां गुणनि में बि इन्वॉल्व थींदव ऐं परमात्मा खे बि यादि। ईअं ॿई न थींदा। सुख ऐं दुख ॿई हिकदमि तव्हां एक्सपीरियंस कोन करे सघंदव एट ए टाइम। हिक खां पोइ ॿियो एक्सपीरियंस करे सघंदव। रोशनी ऐं अंधकार ॿई हिक टाइम ते तव्हांखे अनुभव में कोन ईंदा। तीअं परमात्मा ऐं जगत ॿई हिक टाइम ते न ईंदा। हिकु त हू या त ही। जॾहिं असांजो ध्यानु हिते आहे, हुते वञे नथो, पर जॾहिं हुते वञे थो, ही दिस इज टेकन केयर ऑफ। प्रकृति पुरुष जे बिना कोन ठही सघंदी, पर प्रकृति हुजे न हुजे, पुरुष आहे। ही तत्व जंहिंखे सम्झ में अची वियो, उनखे सम्झ में अची वियो। लॻे सिंपल तो, पर प्रैक्टिकल उनखे अनुभव करणु थोरो मुश्किल आहे। त असांखे यादगिरी ॾियण वास्ते, भई झूलेलाल जा 3 भाउर हुया, असां चवंदासीं भई असांखे छा आहे करिणो, 3 भाउर हुया। लंका में 3 भाउर हुया, तव्हां चवंदो असांखे छा आहे करिणो। बट दिस इज़ ऑल रिमाइंडर। उन ज़माने में इहा सिस्टम हुई। कथाऊं पॉपुलर्स हुयूं, छाकाणि टेलीविज़न हुयो कोन, मोबाइल्स हुया कोन, लाइव शो थींदा हुया, कथाऊं ॿुधाईंदा हुया, पर कथाऊं जे माध्यम सां ज्ञान बि ॾींदा हुया। पोइ हाणे ॿारनि खे तव्हां थोरी सम्झाईंदो सत्व था थियनि, रजस तमस, इहो न सम्झाए सघंदो। इन करे उन्हनि रूपक ठाहिया आहिनि। भई कृष्ण जूं 3 पत्नियूं हुयूं, मेन पत्नियूं हुयूं, ईअं त वधीक हुयसि। सो रूपक ठाहिया अथई। रूपक असांखे यादगिरी ॾियण वास्ते। ही सत्संग जेको आहे, इहो 24 कलाक पियो हले। जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। तव्हां मोमेंट जे लाइ उन मां उनखे विसरी वियो, उन टाइम ते ई तव्हां काफ़िर थी वियो। वरी हुनजी यादगिरी अची वई, देन यू आर ऑल राइट। तव्हां सोचो, सिंपल लैंग्वेज में, मूंसां गॾु परमात्मा आहे, मूंसां पासे में वेठो आहे, ॾिसे थो, वट एवर आई डू ही इज़ रिकॉर्डिंग। मां ग़लति कमु कंदुसि, मूंखां थींदो ई कोन, अरे ही निहारे थो। मां ग़लति कमु न कंदुसि त मूंखे ग़लति फल मिलंदा? फल त पोइ मिलंदा आहिनि। जॾहिं मूंखे ग़लति फल न मिलंदा, मां दुखनि खां मुक्त आहियां, छाकाणि आई एम रिकग्नाइज़िंग माई पार्टनर।
मां हुनखे विसारे छॾियो, ढके छॾियो, उन ते पर्दो विझी छॾियो, देन आई थिंक आई एम फ्री। मां ग़लति कमु खे कंदुसि त मूंखे भोगणा बि पवंदा। ॾिसो हेॾो वॾो धर्मराज युधिष्ठिर, जंहिंजो नालो युधिष्ठिर आहे, पर हुनखे चवंदा हुया धर्मराज, धर्म जो पालन कंदो हुयो। पर जॾहिं जुआ पियो खेॾे, प्रार्थना कई, कृष्ण तूं हिते न अच। प्रार्थना कृष्ण ताईं पहुची वई, कृष्ण कोन आयो। छा थियो? जॾहिं तव्हां कृष्ण खे ई गायब करे छॾियो, जेको उनजो सखा हुयुसि, उनजो मेंटर हुयुसि, उनजो फ्रेंड, फिलोसोफर, गाइड हुयो, उनखे ई ढके छॾी। न खपे कृष्ण तूं हिते। जॾहिं द्रौपदीअ जो चीर हणन पियो थिए, चई आई विल हैंडल दिस मैटर, मां ॾिसी वठंदुसि, आई एम केपेबल। ख़बर पएसि आई एम नॉट, पर मुंहिंजा मुड़ुस आहिनि न 5 ऐं पांडव हुया, अर्जुन, भीम, ताक़त वारा हुया, दे विल टेक केयर ऑफ मी। जो ॾिठई दे आर ऑल्सो नॉट टेकिंग केयर। पोइ कृष्ण जे शरण में वई आहे। जॾहिं कृष्ण जे शरण में वई आहे, सेम मोमेंट कृष्ण अपीयर्ड। कृष्ण हुयो, कृष्ण आहे, कृष्ण सदाई आहे। असां ग़लती किथे था कयूं? असां कृष्ण जे शरीर खे कृष्ण भॻवान था सम्झूं, असां राम जे शरीर खे भॻवान था सम्झूं। पर थोरो सोचो, रावण मरी वियो, राम किथे आहे? शरीर राम किथे आहे? कंस मरी वियो, पोइ शरीर कृष्ण किथे आहे? उहो बि त मरी वियो। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे, कृष्ण ई कॉन्सेप्ट आहे। हिन कॉन्सेप्ट सां असां हुन सां जुड़ी सघंदा आहियूं। इहो बिफोर कृष्णास बर्थ ही वॉज देयर, कृष्णा वॉज देयर। बर्थ वरितई पोइ बि कृष्ण हुयो। त कृष्ण उहो आहे, निर्गुण निराकार कृष्ण, निर्गुण निराकार राम। हुननि अवतार वरितो छाकाणि असांखे लेसन कीअं मिले। असां त शरीर खे ॾिसी करे सिखंदा आहियूं, पोइ हुननि आदर्श निर्माण कयो। आइडियल लाइफ रामा जी आहे, प्रैक्टिकल लाइफ कृष्ण जी आहे। असां हुननि जी लाइफ खे ॾिसी करे पंहिंजी लाइफ डिज़ाइन करे सघंदा आहियूं। पर असां वटि टाइम कोन्हे, वी आर सो बिज़ी। पैसो कमाइणो आहे, गाॾियूं वठणियूं आहिनि, बंगला ठाहिणा आहिनि, हॉस्पिटल वञिणो आहे, बीमारियूं ठीकु करणियूं आहिनि, सॼो उमिरि उन में ई ध्यानु। परमात्मा खे लाइ टाइम किथे आहे? शास्त्र चवंदा आहिनि, जेसि ताईं तव्हां हीउ अभ्यास न कयो आहे, तव्हांखे ॿियो कुझु बि करण जो अधिकार आहे ई कोन। यू आर वेस्टिंग योर लाइफ। तव्हां जंहिं पर्पज़ वास्ते आया आहियो, उहो त पर्पज़ तव्हां हिकु दफ़ो यादि करे ॾिसो। ऐं इट इज़ नॉट डिफिकल्ट। 3 अखर तत्वमसी, सॼी शिक्षा हिन में थी वई। इट्स नॉट डिफिकल्ट। असांखे डिफिकल्ट लॻे थो छाकाणि असां मञूं ई नथा परमात्मा खे। असांजे लाइ हो अञा बि कूड़ो ई आहे। शास्त्र केतिरो बि चिल्लाइनि, असां उनखे एक्सेप्ट करण लाइ तयार ई न आहियूं। असांजो विश्वास ई कोन्हे। जेसि ताईं विश्वास पक्को न थींदो, उनजो फल न मिलंदो। फेथ पहिरियों थींदो, श्रद्धा पहिरियों थींदी, पोइ ज्ञान थींदो। जॾहिं श्रद्धा न आहे, तव्हां लखे सत्संग ॿुधो, इट्स नॉट गोइंग टू वर्क। सो फर्स्ट ड्यूटी इज टू अंडरस्टैंड व्हाट इज रियलिटी। तव्हां अभ्यास कयो, तव्हांजे अभ्यास में अगरि इहो निष्कर्ष निकिरे परमात्मा कोन्हे त कोन्हे, तव्हां अभ्यास त कयो, अभ्यास ई न कयो आहे। जस्ट एश्यूमिंग थिंग्स। एसम्पशन ते लाइफ कोई जी सघंदो आहे? सत्संग में वेहंदा आहिनि, तव्हां केतिरो टाइम कॉन्सेंट्रेट था कयो? हेॾे ॾिस, होॾे ॾिस, मथे ॾिस, हेठि ॾिस, स्विच ऑन कर, स्विच ऑफ कर, म्यूट कर, अनम्यूट, सॼो ध्यानु ॾिसो ॿाहिरि लॻो पियो आहे। त पोइ उनजो फल बि त ईअं मिलंदो। त शास्त्र असांखे यादगिरी ॾियारनि था अलॻि अलॻि नमूननि सां। भई झूलेलाल जा 3 भाउर हुया, दिस इज़ अ रूपक।
असां लिटरली न उनखे खणूं, उनजो मतिलबु सम्झूं। दे आर गिविंग अस मैसेज। ऐं तव्हांखे हीअ ॻाल्हि ॿिए किथे न मिलंदी, ख़ाली असांजे शास्त्रनि में आहे। सच डीप एनालिसिस। छाकाणि कोई पुछे ई नथो, बिलियंस ऑफ ह्यूमन बींग्स, हर कोई डिज़ाइन डिफरेंटली। तव्हां चेहरे जी रचना ॾिसो, आहे छा चेहरे में? 7 बिलियन फेसिस, डिफरेंट, ऑल डिफरेंट। हर कंहिंजो स्वभाव अलॻि आहे। नॉट ओनली प्रेजेंट, पास्ट में केतिरा थी विया आहिनि, फ्यूचर में केतिरा ईंदा। हू हैज़ डिज़ाइन दिस? असां थोरो त क्वेश्चनिंग कयूं त पोइ असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। यस, वट इज़ रियलिटी? यू अंडरस्टैंड रियलिटी, पोइ तव्हांखे कुझु बि करिणो न आहे। एवरीथिंग विल हैपन इन योर लाइफ। पोइ तव्हां खाओ पीओ कमायो सभु कयो, रिस्ट्रिक्शन कंहिं ते बि न आहे। शास्त्र ईअं नथा चवनि भई धन ख़राबु आहे, नौकिरी ख़राबु आहे, शादी ख़राबु आहे। शास्त्र दुनिया ख़राबु चवनि ई नथा। पर माया आहे, हीअ माया आहे। हीअ माया माना इट एग्जिस्ट ओनली टेम्पररीली, इट इज़ गोइंग टू वैनिश। जीअं सुपने में तव्हांखे मां चवां, अरे हे सुपने वारो तूं न आहे, तूं त हूअ आहे, तव्हां एक्सेप्ट ई न कंदो। तव्हां चवंदो एतिरा साल मां हिते पढ़ाई कई आहे, मां हीअ कयो आहे, मां शादी कई आहे, मुंहिंजा ॿार आहिनि। पर सुपने वारो ॿियो माण्हू आहे, हीउ ॿियो माण्हू आहे। तीअं जॾहिं असांखे सच्चाई ख़बर पवंदी त हीउ सॼो संसार हिकिड़ो सुपिनो ई आहे। वी आर गोइंग थ्रू अ ड्रीम। सुपने मां जागी वियो इंसान, पोइ तव्हां वरी सुपने में वञो, मज़ा कयो, सुपननि जा मज़ा वठो, वरी वापसि पंहिंजे रूप में अची वञो। ही शरीर खे अंत आहे, हिन मन खे अंत आहे। हीउ जेको सुजाॻ इंसान हाणे वेठो आहे, इनखे अंत आहे। घणा कलाक वेहंदो? आख़िरी त निंड में वेंदो। जेको निंड थो करे उनजो बि अंत आहे। केतिरी देरि सुम्हंदो? आख़िरी त उथंदो। सभिनी खे अंत आहे। हिन देह खे अंत आहे। देहांत चवंदा आहिनि, देहांत थी वियो, माना देह जो अंत थी वियो। पर असां हुयासीं, असां आहियूं ऐं असां रहंदासीं। असां शरीर पिया मटाईंदासीं, ही दुनिया पिया मटाईंदासीं, बट वी आर परमानेंट। ही मैसेज जंहिंखे मिली वियो तंहिंखे सभु कुझु मिली वियो। पोइ तव्हां सत्संग ॿुधो न ॿुधो, दैट इज़ इमटेरियल। पोइ शौक़ सां ॿुधंदा आहिनि। संत बि सत्संग में वेंदा आहिनि, उहे बि ॿुधंदा आहिनि, उहे बि कीर्तन कंदा आहिनि, भॼन, पर उन्हनि जे लाइ उहो टाइम पास आहे। टीवी शो थो हले, तव्हांखे कोई इफेक्ट आहे? टीवीअ में कंहिंजी शादी थी वई, तव्हां टपा ॾींदा आहियो? हू हनीमून थो वञे, तव्हां हनीमून ते वेंदा आहियो? बट यू सिंपली एंजॉय ऑब्जेक्टिवली। तीअं संत ई संसार खे ॾिसंदा आहिनि, दे एंजॉय। अरे हे हिते किरी पियो, हे हिते चढ़ी वियो, हिन वटि जाम पैसो अची वियो, हिन जा पैसा ग़ाइब थी विया, उहो ॾिसंदा आहिनि। दे एंजॉय ऑब्जेक्टिवली, उन्हनि कोई इन्वॉल्वमेंट न आहे। अरे मुंहिंजो भक्त आहे, मूंखे रोज़ु दक्षिणा ॾींदो आहे, हाणे मुंहिंजो छा थींदो, इहा चिंता अथनि ई कोन। थोरो ध्यान सां ॿुधंदव त इवन 1 सेशन इज़ इनफ, न त पियो हले। सो सत्व रजस तमस, ही असांजा 3 गुण आहिनि। तव्हां हाणे पंहिंजो एनालिसिस पाण कयो, वेयर डू आई स्टैंड? मूं में तमस केतिरो आहे, मूं में रजस केतिरो आहे, ऐं मूं में सत्व केतिरो आहे। ही फर्स्ट लेसन थी वियो। फाइनल लेसन आहे, ही गुण मुंहिंजा आहिनि ई कोन, ही त प्रकृति जा गुण आहिनि। 2 स्टेजिस यू हैव टू। अगरि तव्हांखे सम्झ में अची वई ॻाल्हि त ही त प्रकृति जा गुण आहिनि, मुंहिंजा आहिनि ई कोन, देन यू आर लिबरेटेड। पर एतिरो जल्दी नथो थिए कमु, इन करे असांखे थोरो अभ्यास करणो पवंदो। ॾिसो, तव्हां किथे बि सत्संग में वेंदव, तव्हांखे चवंदा आहिनि मन ते काबू रखो, इंद्रियनि ते काबू रखो, गुस्से ते काबू रखो, बसि खिलंदा रहो, मन साफ़ कयो, हिकु बि बुराई मन में न हुजे, हिकदमि क्लीन।
तव्हांखे मां गारंटी थो ॾियां, तव्हां केतिरी बि कोशिशि कयो, केतिरा बि जन्म कोशिशि कयो, ही मन इंसान जो धोखो ॾींदो ई ॾींदो। तव्हां मन ते 100% काबू कोन करे सघंदव, कोई बि न करे सघंदो। कोई बि संत हुजे, महात्मा हुजे, ही कैनॉट क्लेम दैट आई हैव कंट्रोल्ड माई माइंड 100%। तव्हां विश्वामित्र हुयो, एॾी तपस्या कयईं, पोइ इंद्र खे जलन थियण लॻी, एतिरी तपस्या कयईं, इंद्र अप्सरा मोकिली, पोइ छा थियो? विश्वामित्र जो बि मन धोखो ॾेई वियुसि। हाणे असां विश्वामित्र खां वॾा आहियूं? आहियो तव्हां वॾा हुन खां? कई अथव एतिरी तपस्या? न। त पोइ असां मन ते 100% इंद्रियुनि ते काबू कोन करे सघंदासीं। तव्हांजो मन कॾहिं न कॾहिं चवंदो भई रोज़ ई घर जो खाधो था खाऊं, हलो अॼु ॿाहिरि हलूं, हलो अॼु डबल था खाऊं, मूंखे मिठो वणंदो आहे, मिठो था खाऊं। ही तव्हांजो मन तव्हांखे घिलींदो, ऐं हिकु दफ़ो इच्छा मन में अची वई, तव्हां टारे कोन सघंदव। देन यू आर हेल्पलेस। तव्हांखे उहा इच्छा पूरी करणी आहे। त छा आहे करिणो? यदि असां मन खे कंट्रोल नथा, त छा कयूं? असां इन खां अलिप्त थी वञूं। ही मन आहे, मां मन थोरी आहियां। बसि इहो स्टांस खपे। आई एम प्योर आत्मा, मां निर्मल आहियां। ही मल अचे तो मन में तो अचे, मन ॼाणे मल ॼाणे। मां आई एम इंडिपेंडेंट ऑफ माइंड। ही दिस वन थॉट तव्हांजे मन खे कंप्लीट प्योर करे छॾींदो। छाकाणि जॾहिं मां मन न आहियां, मन चवंदो अगरि मूंखे कोई ध्यानु नथो ॾे त मां छाजे लाइ भिटकां? इट विल गेट स्टेबिलाइज्ड इंस्टेंटली। ही शरीर आहे, ही इंद्रियूं आहिनि, ही मन आहे, हीअ बुद्धि आहे, पर मां ही सभु कोन आहियां। मां त आत्मा आहियां। ही आहिनि, यू कैन नॉट डिनाय। तव्हां डिनाय न करे सघंदो ही इंद्रियूं न आहिनि। यू हैव टू एक्सेप्ट। पोइ तव्हां केरु आहियो? कोई पुछे, मां मन न आहियां, बुद्धि न आहियां, अहंकार न आहियां। चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मां हू आहियां। जॾहिं असां ही स्टैंड खणंदासीं त न असांखे इंद्रियूं सताईंदियूं, न मन सताईंदो, न असांजी बुद्धि सताईंदी। तंहिंजी माना ही संसार असांखे कोन सताए सघंदो। संसार ऐं हिन में लिंक आहे, मन बुद्धि शरीर में लिंक आहे संसार सां। जॾहिं हे टई असां डिनाय कयासीं त संसार आहे ई कोन। असांजे लाइ संसार न आहे, ॿियनि जे लाइ हुजे, असांखे उन सां कोई वास्तो न आहे। ही सॼी स्पिरिचुअल साधना इंडिविजुअलिस्टिक आहे। मां सिर्फ़ु पंहिंजो उद्धार करे सघंदुसि, मां ॿियनि जो उद्धार कोन करे सघंदुसि। मां हीअ इंफॉर्मेशन नॉलेज शेयर करे सघंदुसि, पर उन रस्ते ते हलणो आहे न हलणो आहे, दिस इज द इंडिविजुअल डिसीजन। So best attitude is to look at everything objectively. साक्षी भाव। मन में विचार आया आया, अच्छा बुरा विचार आया आया, छॾे ॾियोसि, मां मन न आहियां, छॾे ॾियोसि। तव्हां वधीक ध्यानु ॾींदव मन ते त मन तव्हांखे तकलीफ़ ॾियणो ई वारो आहे। छॾे ॾियोसि, आई एम नॉट दिस माइंड, आई एम नॉट दिस बॉडी, I am not this intellect. Negation and assertion. पोइ तव्हां खां पुछे, पोइ तूं केरु आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मां हू मंगलकारी आहियां, मां शिव आहियां। ऐं सच्चाई बि इहा ई आहे, पर हिन सच्चाईअ ताईं पहुचण वास्ते प्रैक्टिस खपे। ऐं प्रैक्टिस करण वास्ते 17 अध्याय में भगवद गीता जे ही सत्व रजस तमस 3 गुण ऐं ॿिया घणा ई फैक्टर जीवन जा हुन एनालाइज़ करे ॾेखारियो आहे।
नाउ यू एनालाइज़ वेयर डू यू स्टैंड. जीअं मां तप थो कयां, मां रोज़ सुबुह जो उथंदो आहियां, मां सत्संग ॿुधंदो आहियां. वेयर डू यू स्टैंड? तव्हांजो तप तामसिक बि थी सघे थो, तव्हांजो तप राजसिक बि थी सघे थो, तव्हांजो तप सात्विक बि थी सघे थो. तव्हां तप कयो था, पर इफ इट इज़ तामसिक, गो हेड. पहिरियों राजस ताईं वञो, देन यू गो हेड, गो टू सात्विक. त असां हुन डिटेल में हाणे कोन वञी सघंदासीं, पर ख़ाली हिकु एग्ज़ाम्पल दान उन एनालिसिस कयो आहे. सात्विक दान छा आहे, राजसिक दान छा आहे ऐं तामसिक दान छा आहे. खाधो एनालाइज़ कयो अथई, सात्विक खाधो छा आहे, राजसिक खाधो छा आहे, तामसिक खाधो छा आहे. गीता में इहो ज्ञान अथव, प्रैक्टिकल नॉलेज. ख़ाली थियोरी ॿुधाए हली न वेंदा आहिनि, गाइड था कनि, तव्हांजो हथु पकड़े करे तव्हांखे वठी था हलनि. पहिरियों तव्हां पढ़ंदव कुझु बि सम्झ में न ईंदो, कंहिंजो गाइडेंस वठो, ॿियो दफ़ो पढ़ो, थोरो सम्झ में ईंदो, टियों दफ़ो पढ़ो, अञा थोरो सम्झ में ईंदो. तव्हां 10 दफ़ा पढ़ंदव, वधीक सम्झ में ईंदो. 20 दफ़ा पढ़ो त देन देयर विल बी सम क्लैरिटी. माण्हू पढ़ंदा आहिनि हिकु दफ़ो, जीअं नॉवेल पढ़ंदा आहिनि. भगवत गीता कोई नॉवेल न आहे. त हाणे दान कीअं एनालाइज़ कयो अथई, सॼो असां डीप में न वेंदासीं, पर तव्हां सोचो तामसिक दान छा आहे. हिकु छोकिरो 2000 रुपए जो नोट खणी बाज़ार में वियो, 200 रुपए जी शइ वरितई, 1800 रुपया पॉकेट में विधई, घर आयो त पॉकेट मां 1800 रुपया आहिनि ई कोन. पोइ पंहिंजे पिता खे चयईं 1800 रुपया आहिनि ई कोन, गुम करे आए. माना तूं गुम करे आए, मां गुम थी विया. त वञ ॻोल्हे अचु, किथे रस्ते में किरिया हूंदई, अञा कंहिं ध्यानु न ॾिनो हूंदो, वञ जल्दी, न त दुकान में पिया हूंदई. चई हाणे पप्पा केरु एॾी महिनत कंदो, मां हाणे त बाज़ार मां थी आयुमि, वरी केरु वेंदो. ॾिसो हीअं कयो, मां कॾहिं दान न कयो आहे, इहे 1800 रुपया मां दान ॾेई छॾियो. हुन दान करे छॾियईं. इनखे चइबो तामसिक दान. दान आहे, इन जे मन में भावना अची में, पर ही दान रियल दान न आहे. ही हिनखे महिनत न आहे करणी. पहिरियों त ध्यानु न ॾिनो अथई, ही इज़ केयरलेस, हीडलेस. हाणे चए थो ही मां दान थो कयां, दिस इज़ तामसिक दान. दान मैक्सिमम दान राजसिक माण्हू कंदा आहिनि, पर हुननि जी कंडीशन हूंदी आहे. असां 5 करोड़ ॾींदासीं, पर असांजो नालो लॻायो. अरे भाई नालो नथा लॻाए सघूं, असांजो कुझु रिस्ट्रिक्शन आहे, न त पोइ टीवीअ में न्यूज़ त ॾियो. टीवीअ में न्यूज़ नथा ॾेई सघूं त न्यूज़पेपर में त ॾियो, और उहो बि नथा करे सघूं. घटि में घटि मुंहिंजो फोटू त कढो, मां ॾियां थो, मां पंहिंजे रिश्तेदार दोस्तनि खे त ॾेखारियां. हिननि खे ॾेखाव जे वास्ते दान करिणो आहे, मुंहिंजो नालो थिए. नालो न आहे, माना ही व्यापार थी वियो. दान ॾियणो आहे, पर मां ॾींदुसि त मूंखे कुझु मिले. दे वांट टू डू बिज़नेस. दान बिज़नेस कोन थी सघंदो आहे. कृष्ण भॻवान जूं 3 मुख्य पत्नियूं हुयूं, 3 राणियूं हुयूं, जंहिंमें विच वारी जेका आहे सत्यभामा, इहा राजस जी रिप्रेज़ेंट थी करे. इन वटि अहिड़ो मणी हुयो जेको सोन ठाहींदो हुयो. माना शी वॉज ओनिंग गोल्ड माइन्स. तव्हां ईअं सम्झो अॼु जी लैंग्वेज में. ऐं इहे उनखे गोल्ड माइन्स पंहिंजे फादर खां मिलियूं हुयूं. त हीअ छा थी करे, मां दान करणु, मुंहिंजी दान करण ते जाम इच्छा थी थिए, त करे छॾ. चई न ईअं थोरी कंदसि, मां कृष्ण भॻवान खे हिकु पासे तराज़ूअ में विहारींदसि ऐं ॿिए पासे सोन विझंदसि. जेतिरो हुनजो वज़न हूंदो ओतिरे वज़न जो मां दान कंदसि. अरे ठीकु आहे, हुनजो 70 किलो वज़न आहे, तूं 80 किलो दान करे छॾ. न मूंखे उनजो ई वज़न करिणो आहे. छो? कृष्ण भॻवान खे तराज़ूअ में विहारींदी. असांजे लाइ श्री कृष्ण भॻवान आहे, उनजे लाइ भले श्री कृष्ण पति हुयो, उनखे विहारींदी त प्रजा में नालो थींदो.
सभु माण्हू ॾिसण ईंदा, वॾो फंक्शन कंदा आहिनि। उन ज़माने में फंक्शन हूंदो हुयो, ट्रेडिशन आहे असां में। त नालो थींदो, मुंहिंजो नालो थिए त ठीकु आहे, कर बाबा। कृष्ण भॻवानु चई हा ठीकु आहे, मूंखे कोई एतिराज़ु न आहे, कर तूं। त तराज़ू खटायईं वॾो हिकिड़ो, हिकु पासे में कृष्ण खे विहारियईं, तराज़ू हिकदमि ग्राउंड ते। कृष्ण जो वज़न हूंदो 70 किलो 75 किलो, हिन खणी 100 किलो सोन विधईं। सोन जाम हुयुसि, 100 किलो सोन विधईं, पर तराज़ू जीअं आहे तीअं ई कृष्ण भॻवान जो अञा ज़मीन ते आहे। वाइरी थी वई, चई अञा सोन खणी अचो। सभु सोन खणी आया, सॼी तिजोरी ख़ाली थी वई। पंहिंजा गहना उहे सभु विधईं। पोइ जेके साहेड़ियूं हुयसि उन्हनि खां सोन वरितईं, उहो विधईं। तॾहिं बि नथो थिए, चई वञो मुंहिंजे पेकनि मां सोन खणी अचो। पेकनि मां सोन घुरायो अथईं, उहो विधईं, तॾहिं बि तराज़ू हिले ई नथो। हाणे छा कजे? पोइ कंहिं ॿुधायुसि, भई तूं हिकिड़ो कमु कर, रुक्मिणीअ वटि वञ। रुक्मिणी तोखे ही प्रॉब्लम सॉल्व करे ॾींदी। हिनखे थोरो ईगो हुयो, पर हाणे ज़रूरत अथसि, त वई रुक्मिणीअ वटि। हाणे रुक्मिणीअ वटि त सोन हुयो कोन, ॿियनि रुक्मिणीअ वटि सोन हुजे हा त ॾेई छॾेसि हा। रुक्मिणीअ वटि सोन, सात्विक माण्हू ॾेखावा न कंदा आहिनि, रखंदा तिजोरीअ में रखंदा, दे डोंट शो ऑफ। त रुक्मिणीअ वटि सोन हुयो कोन, त छा थी करे, हिकु तुलसीअ जो पतो थी खणे ऐं सचे दिलि सां कृष्ण खे यादि थी करे, चए थी श्री कृष्ण अर्पणम। ईअं नथी चए मां थी दान ॾियां तुलसीअ पते जो, ईअं नथी चए, श्री कृष्ण अर्पणम, हुनजो आहे, हुनखे अर्पण। हिकदमि तराज़ू हेठि मथे उल्टो थी वियो, ऐं कृष्ण जो साइड मथे थी वियो, ही हेठि थी वियो। त हिन जो प्रण पूरो थी वियो सत्यभामा जो। त हिन मां असांखे कहिड़ी सिख्या थी मिले? ही राजसिक दान सत्यभामा जो, ऐं रुक्मिणीअ जो सात्विक दान। तव्हां साॼे हथ सां ॾींदव, खाॿे हथ खे ख़बर न हुजे, उहो सात्विक दान आहे। त हुननि, ही त मां स्टोरी ॿुधाई, पर हुननि प्रैक्टिकल, माना हुननि थियोरिटिकल ॾिनो आहे हुन में एक्सप्लेनेशन, सात्विक दान कीअं कजे, ऐं सात्विक दान जो असांखे फल मिलंदो। ही रजसिक दान ऐं तामसिक दान जो फल कोन। तामसिक त दान, उहो असां शास्त्र तामसिक वारनि सां ॻाल्हाईंदा ई न आहिनि, भई उन्हनि खे टाइम आहे, अञा 2-4 जन्म अञा वठनि, पोइ ॾिसंदासीं। दे टॉक टू राजसिक पीपल, छाकाणि उन्हनि में पोटेंशियल आहे, दे कैन राइज़। त गीता में एनालिसिस आहे, असांखे अभ्यास करणो पवंदो। जॾहिं गीता असांखे चए थी, ऐं झूलेलाल जी स्टोरी ख़ाली चए थी 3 भाउर हुयसि, हिन में भेड़ो राम हुयो तमस, सोनाराम हुयो रजस, ऐं पगड़ जेको हुयो उनजो नालो ई संत पगड़। उनखे संत जी उपाधि उते ई लॻी वई, छाकाणि सात्विक हुयो। पोइ झूलेलाल छा कयो आहे, पंहिंजी धर्म जी जिम्मेदारी संत पगड़ खे ॾिनी अथई। पगड़, हाणे हीअ गद्दी तूं हलाईंदे, मां हुजां न हुजां, मुंहिंजो कमु पूरो थी वेंदो, मां हितां हली वेंदुसि, पर तूं हूंदे, प्रचार तूं कंदे। पोइ ॿिन्हिनि केतिरा ई मंदर ठाहिया। हाणे मंदर छा छा ठाहींदा? झूलेलाल ईअं चवंदो छा मुंहिंजा मंदर ठाहे, मुंहिंजी मूर्ति रख? असांजे सनातन धर्म में परमात्मा जेको आहे उहो निर्गुण आहे, निराकार आहे। निर्गुण माना तव्हांखे 3 गुण ख़बर आहिनि, सत्व रजस, इहे परमात्मा खे एप्लीकेबल कोन्हनि, लागू कोन्हनि। तो निर्गुण आहे, निराकार आहे, हुनजो कोई आकार ई न आहे। तव्हां स्पेस चवंदो, स्पेस खे कोई आकार आहे, कोई शेप आहे, कोई साइज़ आहे, तव्हां डिमार्केशन करे सघंदो स्पेस जी? तव्हां हितां मिलियंस लाइट ईयर तव्हां हली वञो, उते बि साॻी स्पेस आहे। स्पेस इज़ इनफाइनाइट, टाइम इज़ इनफाइनाइट।
त जीअं स्पेस खे कोई शेप न आहे तीअं परमात्मा खे कोई शेप न आहे, हू निराकार आहे। पोइ तव्हां मंदिर छा जो ठाहींदव? इन करे पहिरें ज़माने में असां वटि मंदिर कोन हुया, पोइ ठहिया आहिनि। ही लेटेस्ट डेवलपमेंट आहे। पर मंदिर न हूंदा त माण्हू इकट्ठा कोन थींदा, छाकाणि सिंध में प्रॉस्पेरिटी अॼु खां 7000 साल अॻु में अची वई हुई। असांखे लॻे थो असां ई था कमायूं, असां कुझु नथा कमायूं। दे वेयर मोर प्रॉस्परस देन अस। हाणे तव्हां रिच सोसाइटीज़ ॾिसो था, तव्हांखे लॻे थो हे ई ख़ाली सुखी आहिनि, ही दुखी अथव। तव्हांखे लॻे थो ही एडवांस्ड आहिनि, ही अंडर डेवलप्ड अथव। रियलिटी इज़ दैट अमेरिकन्स इंडिया में अची था अभ्यास कनि, जंहिंखे खपे, जंहिंखे आनंद खपे, उहे हिते अची था अभ्यास कनि। ऐं हितां जा माण्हू पैसे पुठियों उते था वञनि। The backwardness, it is an indication of backwardness. ही societies forward न आहिनि, they are so young. असांजा पूर्वज फॉरवर्डेड हुया, they knew what is reality. हू रियलिटीअ खे संभाले करे पंहिंजी प्रॉस्पेरिटी संभालींदा हुया। पहिरियों कपिड़ो ठाहिण वारो सिंधी, पहिरियों वापारी सिंधी, छाकाणि उनखे परमात्मा भरे करे ॾिनो आहे। सिंध इज़ अ रिच स्टेट। हिकु नदी ॾिनी अथई, बसि हिकु दरिया। इट हैज़ चेंज्ड एवरीथिंग। त संत पगड़ खे चयो अथई तूं मंदरु ठाहे, पर मंदर में हाणे मूर्ति असां वटि आहे कोन, त तूं खे मां ही 7 शयूं तूं ॾियां, ही 7 शयूं तूं उते रख। ऐं इहे 7 अथव सिंधियुनि जूं निशानियूं। सिंपल लैंग्वेज में मां ॿुधाईंदोमांव, तव्हांखे अभ्यास करणो आहे त इंडिपेंडेंटली तव्हांखे अभ्यास करणो पवंदो। पर पहिरीं शइ आहे हिकिड़ो वेरो, माना रिंग, हिकिड़ो राउंड ऑब्जेक्ट, जस्ट वन रिंग। जीअं तव्हां ॾिठो सिख पाईंदा आहिनि कंगण, you can call it वेरो। आहे ओरिजिनल सिंधियुनि जी निशानी। ॿियो आहे ॾीओ। असां जेको ॾियारीअ में ॾीओ ॿारींदा आहियूं, सिंपल ऑयल लैम्प, अर्दन लैम्प आहे, उन में विक आहे, ऑयल आहे, ऐं उन में रोशनी ईंदी आहे। टी निशानी आहे हिकु पखर। तव्हां फंक्शन में वेंदा आहियो त शाल पाईंदा आहिनि, या कोई वॾा माण्हू मिलंदा आहिनि त शाल पाए सत्कार कंदा आहिनि, त इनखे चवंदा आहिनि पखर। सो वेरो, ॾीओ, पखर ऐं देग। ॾिसो, वेरो, ॾीओ, पखर, इहे केतिरा ई ॿिया पंथ आहिनि, धर्म आहिनि, उन्हनि में बि आहिनि इहे 3 निशानियूं। देग ख़ासि इन सिंधियुनि जे लाइ अथव। देग माना जंहिंमें असां खाधो ठाहींदा आहियूं। तव्हां जेतिरो खाधो ठाहियो खाओ था, उनखां वधीक ठाहियो। दैट इज़ द इंडिकेशन। छो, उहो पोइ एक्सप्लेन कंदोमांव। 4 थी वियूं। 5 आहे डमरू, जेके शिव जो डमरू आहे न, इहा 5 निशानी आहे। सॉरी, देग खां पोइ तेग। तेग माना हिकु नंढी तलवार हूंदी आहे, इहा 5 निशानी आहे। 6 निशानी आहे डमरू, ऐं 7 निशानी आहे कलश, जेके पूजा में तव्हां हिकु मटको या ट्रामे जो हिकिड़ो हूंदो आहे, वास वांगुरु, हा, लोटे वांगुरु, उन ते छा कंदा आहिनि, पता रखंदा आहिनि अम्म जा। पोइ उनखे पहिरियों पाणीअ सां या ग्रहण सां भरींदा आहिनि, पोइ उनखे पता लॻाए करे उन में नारियल रखंदा आहिनि, या पोइ ॻाढ़े कपिड़े सां ॿधी करे उनखे डेकोरेट कंदा आहिनि। उनखे चवंदा आहिनि झरी या कलश। त ही जेके लास्ट जूं 3 निशानियूं आहिनि, तेग, डमरू ऐं कलश, इहे ब्रह्मा, विष्णु ऐं महेश। डमरू महेश जी निशानी आहे, कलश ब्रह्मा जी निशानी आहे, ऐं तेग विष्णु जी निशानी आहे। ही 3 ऐं ही 4, इहे 7 निशानियूं सिंधियुनि जूं आहिनि, जेके झूलेलाल शुरूआत कई आहे।
तंहिंखां अॻु में असां रिलीजियस न हुयासीं, छा हुयासीं? तंहिंखां अॻु में असां स्पिरिचुअल न हुयासीं, छा हुयासीं? स्पिरिचुअलिटी इज़ इनग्रेन्ड इन सिंधीज़ ब्लड। अॼु बि असांजे DNA में स्पिरिचुअलिटी आहे। दैट इज़ द रीज़न वाई सिंधीज़ आर सो सक्सेसफुल। हिन 70 साल में थोरी घटिजी वई आहे, पर असांजे ब्लड में आहे उहा। वी कैन नॉट डिस्कार्ड इट। इट्स नॉट सो ईज़ी, छाकाणि जनरेशन्स टू जनरेशन्स असांखे इहा ट्रेनिंग मिली आहे। असां भले स्कूल में न वियासीं, असां भले पढ़ाई न कईसीं, असां भले किताब न पढ़ियासीं, ग्रंथ न पढ़ियासीं, पर तव्हां ॾिसो सिंधियुनि कीअं पंहिंजो बिहेवियर रखियो आहे। दे आर वेलकम इन एवरी कंट्री। कोई ईअं न चवंदो आहे तूं सिंधी आहे असां वटि न खपे, चवंदो तूं सिंधी आहे असां वटि अचु। दैट इज़ द रेप्यूटेशन। वाई? बिकॉज वी आर स्पिरिचुअल ओरिजिनली। त पहिरियों प्री वैदिक पीरियड हुयो, उन में हिकु गुरु हूंदो हुयो जेको चवंदो सभु दैट इज़ फाइनल, नो डिस्कशन, नो आर्ग्यूमेंट। पोइ वेद आया, वेद लिखी कोन सघिया, उन टाइम ते पेन पेपर कोन हुयो, त उन टाइम ते वेद बाय हार्ट कंदा हुया। हिकु गुरु घटि में घटि हिकु शिष्य खे सॼा वेद विथ ग्रामर, संस्कृत में, उहो बि ओरिजिनल असांजी भाषा आहे संस्कृत, उहे सभु यादि कराईंदा। उहा परंपरा पई हले अलाए घणा हज़ार साल। तंहिंखां पोइ व्यास वरी सभु एतिरा वेद थी विया जो यादि करणु मुश्किल थी वियो, त उन जा खंड कया अथई, 4 वेद ठाहिया अथई। तंहिंखां पोइ गीता लिखी अथई, तंहिंखां पोइ भागवत लिखियो अथई। त लिखण जी कला उन टाइम ते आई आहे। त उन टाइम ते खां वठी असां ग्रंथनि खे पूजींदा आहियूं। पहिरियों निर्गुण निराकार ब्रह्म जी सत्ता हुई, तंहिंखां पोइ ग्रंथ आया, शास्त्र आया। तव्हां झूलेलाल जे हथ में ॾिसंदो गीता आहे। माना असांजे लाइ इहा मैसेज आहे, विदाउट दिस यू आर नॉट स्पिरिचुअल, यू आर नॉट सिंधी। पहिरियों ही किताब पढ़ो, ही इज़ प्रेजेंटिंग यू द बुक। ग्रंथ आया, तंहिंखां पोइ माण्हुनि खे अञा कंफ्यूजन थियो, सम्झ में न पिया अचनि ग्रंथ बि। सोसाइटी डिग्रेड्स, त हिन में बि रिफॉर्म्स असांखे वठी अचणा पवंदा आहिनि। रिलीजियस कोई ईअं न आहे ट्रेडिशनल सभु तव्हांखे हलणो ज़रूरी न आहे। तव्हां सोशल रिफॉर्म्स था वठी अचो, तव्हां इकोनॉमिक रिफॉर्म्स था वठी अचो, तीअं रिलीजन में, स्पिरिचुअलिटीअ में बि रिफॉर्म्स खपनि। ओरिजिनल विल रिमेन सेम, पर हुन प्रेज़ेंटेशन जो तरीक़ो असांखे मटाइणो पवंदो। त जेसि ताईं असां वटि कला न हुई मूर्ति ठाहिण जी, मंदिर ठाहिण जी, तेसि ताईं त मंदिर ठहिया ई कोन। पोइ जॾहिं कला विकसित थी त मंदिर बि ठाहियूं। मंदिर ठाहियूं त माण्हू चवण लॻा न हिन में कुझु त निशानी हुजे, इन करे निशानियूं आयूं। पहिरियों जल देवता खे, जल खे ई पूजींदा हुया, जल खे ई देवता मञींदा हुया। पोइ चयूं न कुझु त नालो ॾियो, त नालो ॾिनो। ईअं धीरे 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 इवॉल्व थियो, ऐं पोइ असां हिन 7 सिंबल ताईं आयासीं, ऐं तंहिंखां पोइ एक्चुअली सिंधियुनि मूर्ति पूजा चालू कई आहे। त ही 7 शयूं झूलेलाल संत पगड़ खे ॾिनी आहे। संत पगड़ अथव असांजे अंदरि वारो सत्व। रजस ऐं तमस खे पासे कयईं, उनखे चयईं भई तोखे, तव्हांखे अचिणो आहे, स्पिरिचुअल स्टडी करणी आहे, यू आर वेलकम। हुननि ॿिन्हिनि चयो असां न ईंदासीं। बोथ रिफ्यूज़ड, सो दे वर कट ऑफ। तंहिंजी माना असांजी आत्मा असांजे सत्व खे रिकग्नाइज़ कंदी। असांजी जेका बुद्धि आहे, इट इज़ क्लोजेस्ट टू आत्मन। ही आत्मा आहे त हिते बुद्धि आहे, तंहिंखां पोइ मन आहे, तंहिंखां पोइ इंद्रियूं आहिनि, ऐं तंहिंखां पोइ विषय आहिनि, संसार आहे। त बुद्धि तव्हांजी मन जे पासे झुकियल आहे, इंद्रियनि जे पासे झुकियल आहे, पर इहा ई बुद्धि
इट कैन रिकग्नाइज़। बुद्धीअ सां ई तव्हां परमात्मा खे सुञाणे सघंदव, मन सां न सुञाणे सघंदव, या इंद्रियुनि सां न सुञाणे सघंदव। इंद्रियुनि सां तव्हां फोटू सुञाणे सघंदव, मूर्ति सुञाणे सघंदव, मंदिर सुञाणे सघंदव, शयूं सुञाणे सघंदव, परमात्मा खे न सुञाणे सघंदव। सो इंटेलेक्ट इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट इन दिस मटेरियल इक्विपमेंट्स। त इहो झूलेलाल रिकग्नाइज़ कयो आहे। सो इट हैज़ गिवन इंटेलेक्चुअल एक्सरसाइज़िस। भई हीअ 7 शयूं अथव, हाणे तव्हां हिनखे डीकोड कयो। वेरो छा आहे, ॾीओ छा आहे, हीअ देग छो ॾिनी अथई, हीअ तेग छो ॾिनी अथई। यू डू योर ओन रिसर्च। हाणे इहो छा आहे, इहे 7 शयूं छा आहे, इहो असां ॿिए दफ़े